ॾिसी तोखे ठरंदियूं अखियूं वॾ फुड़नि में, ॾिसी तोखे ठरंदियूं अखियूं वॾ फुड़नि में, हली आ चपनि खे चुमियूं वॾ फुड़नि में। अस्सलाम वालेकुम दोस्तों, प्रोग्राम सरन सिरियापांद में जुड़ा डेढ़िया कच्छ भुज इंडिया खां खैराज समाज जो इंतखाब मीर कलोई जो बेहतरीन गज़ल। ॾिसी तोखे ठरंदियूं अखियूं वॾ फुड़नि में, हली आ चपनि खे चुमियूं वॾ फुड़नि में। उम्र जी हुजे हद कहिड़ी बि जाना, दिलियूं थी पवन थियूं चरियूं वॾ फुड़नि में। ख़बर आहे मूंखे करी आर छो पई, हवाऊं हिजाबी घुलियूं वॾ फुड़नि में। अंदर में वॾा खाल रहिजी विया आहिनि, मिठी से मिठियुनि सां भरियूं वॾ फुड़नि में। दिलियूं थींदियूं राज़ी थींदा पार ॿेड़ा, तिरी कात नेकी खटियूं वॾ फुड़नि में। हयाती ते कहिड़ो बका मीर आहे, मज़ा मौसमनि जा लुटियूं वॾ फुड़नि में। ॾिसी तोखे ठरंदियूं अखियूं वॾ फुड़नि में, हली आओ चपनि खे चुमियूं वॾ फुड़नि में।